नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। के बोज़दार वॾा ख़बर ॾींदा आहिनि। बोज़दार वॾा लॻ कुंभ थाणे जी हद नूर बोज़दार लिंक रोड ते राति देर सां नामआलूम मोटर साइकिल सवारनि गाॾी जूं लाइटूं बंदि करे ॻोठ हबीबुल्ला ख़ान बोज़दार ऐं ॻोठ लालबख्श कलोड़ो जे विच ते बीह पंहिंजी अख़बार जे साफ़ी मुज़फ़र बोज़दार जे ॻोठ मथां अंधाधुंध फायरिंग करे फ़रार थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि न्याज़ बोज़दार, कुर्बान बोज़दार, मुख़्तियार बोज़दार ऐं ॿियनि बोज़दार वॾा नूर बोज़दार लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असांजे ॻोठ साम्हूं रोड ते बीह घरनि मथां नामालूम मोटरसाइकिलनि सवार अंधाधुंध फायरिंग करे फ़रार थी विया। घरनि में सुतल ॿारनि में अचानक फायरिंग थियण ते ॿारनि में रड़ियूं पइजी वियूं। ख़ौफ़ हिरास में 5 ॿारनि गुलशेर बोज़दार, मोहम्मद बोज़दार, खुशबू मुजाहिद बोज़दार, ज़ैन बोज़दार खे बुख़ार थी पियो। हिननि चयो त अहिड़ो इतला ॾियण लाइ हद जी चौकी टालपुर वॾा ते इंचार्ज खे ॾिनो आहे, पर 2 रातुनि में 2 वारदातूं थियूं आहिनि। हिन खां अॻु हिन ई जॻह ॻोठ लालबख्श कलोड़ो जे मस्जिद मां 132 वोल्टेज जी बैटरी इन्ही राति कुझु फ़ासिले ते गडड़ो मोड़ तां दुकाननि तां 2 सोलर प्लेटूं लही वयूं आहिनि। इन्हनि डीसी सखर ऐं SSP खां पुरज़ोर मुतालबो कयो त जल्द खां जल्द मामले जी जांच कराए मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॻोठाणनि में हिन वक़्तु बि ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरतहाल छाइल आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।